सारे तंजू चोर तू लड़े लुड़क पिया सारे तंजू चोर तू लड़ी लुड़क पिया दलील कया केदा पंध पहाड़ जा आखूं द्राखूं सरखंड शाखूं जिथ चोखा चंदन कौर मये सभ माण्या जित न भिरन भौर कुंवारियूं ऐं कौर काह तपसूं काक जा। सुबिल साथियों, जिए लतीफ़िलात मराठी जे फिक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहान शाह जा पंध पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़नि जे पंध पेचरनि जो पीछो कंदे असां अॼु अमरकोट शहर खां कुंडी तरफ़ वेंदड़ रस्ते ते शहर खां 2 किलोमीटर खनि ॿाहिरि खाॿे हथ ते मूमल जी माड़ी जेका हींअर भिड़े जे रूप में आहे उते वेठा आहियूं। ऐं जॾहिं रिसाले में साईं जी ने सूरमी जो ज़िक्र कयूं था त काक कंदी कदरूं पैसो परॾे हूंदी काक लुडाणो इहे माॻ ऐं मीरपुर माथेले में मूमल जी माड़ी जी निस्बत सां बि असांखे माॻ मिले थो। हिते अमरकोट खां जंहिं माॻ ते मां मौजूदु आहियां इहा मूमल जी माड़ी सॾिजे थी ऐं वरी सूफ़ी फ़क़ीर जी दरगाह जे आसपास किलोमीटर खनि जे पंध ते राणे जो भेड़ो सॾिजे थो ऐं राणे जे भेड़े जे भरिसां ई सॾ पंध ते वरी मूमल जी उहो माॻ आहे मूमल जो जिते राणे जे न परचण खां पोइ ॾाघ चढ़ी हुई। त मूमल जी निस्बत सां ही 4 माॻ आहिनि जेके असांजे मौक़नि खे ऐं रिसाले में बेतनि खे सम्झण में ऐं वक़्त जे पुराणे जे हिसाब सां जाग्राफी जे हिसाब सां तारीख़ी ओंजाणनि जे हिसाब सां मुंझारे जो सबबु रहिया आहिनि। त ॻाल्हि मां क्लियर कंदो हलां चिटी थींदी हले त बुनियादी तौर ते गुजर क़ौम जो राजा नंद जेको मूमल जो पीउ हुयो उहो मीरपुर माथेले में रहंदड़ हुया ऐं उहा जॻह जेका आहे उहा ॿी मूमल जी माड़ी जी निस्बत रखे थी। इहो माॻ पंहिंजी जाइ ते आहे ऐं खज़ाने लुटिजण खां पोइ जॾहिं उतां मूमल पंहिंजूं 7 भेनरूं साण करे ऐं जंहिंमें ख़ासि तौर ते सूमल जो ज़िक्र अचे थो जेका इन टकसाठी या जादू या मंदर जे हवाले सां ॾाढी माहिर हुई, उन्हनि वञी जैसलमेर खां 7 कोह खनि पंध ते काक नदी या काक शहर लुडाणो जेको इलाइक़ो सॼे थो उते वञी पंहिंजो तुलसी काक अॼु हो ऐं उन काक में जादूगिरी जो अहिड़ो हिकिड़ो ॼार विछायो वियो हो जो कई शहज़ादा वापारी अमीर बादशाह उते ईंदा हुआ मूमल माण लाइ त उहे उन जादू तुलसन जो मुंझारे जो शिकार थी ख़ौफ़ खाई वापसि हलिया वेंदा हुआ। त उतां जॾहिं राणे मूमल माणी ऐं पोइ वाक़ई जीअं रुख अख़्तियार कयो ऐं मूमल जो राणे जो विछोड़ो हमीर जे करे ऐं पोइ वरी जॾहिं राणो मूमल में वञे थो त कंहिं ॻाल्हि जे करे कटिरजी जॾहिं वापसि अचे थो त हिते जी ॻाल्हि कयूं त हिन जो राणे जो भेड़ो आहे त मूमल वेस बदिलाए वेस बदिलियल वापारी जे रूप में वेझड़ाई पैदा कई
त हिन खे मूमल जी माड़ी यानी राणे खे परचाइण अचण जे हवाले सां ही उहो बाग़ आहे। असुल काक वारो बाग़ न आहे या असुल लुडाणे वारो बाग़ न आहे। त इन हवाले सां जॾहिं कहाणी में थोरो पोइ ईंदासीं त हिन इलाइक़े सां तारीख़ी तौर ते 1400 खां पोइ जॾहिं सूमरा सिर्फ़ु थर जे इलाइक़े जा बादशाह रहिया ऐं सॼी सिंध जा न थोरो घणो लाड़ जो इलाइक़ो बि, त हिते उमर जो हमीर सूमरो पोयों जेको हुयो उहो हाकिम हुयो ऐं हुन जा 3 ख़ासि प्यारा वज़ीर हुया जंहिंमें ॾोर भट्टी ऐं सीनड़ो धमाचाणी ऐं राणो मेंधरो। इहे हिननि जी जेका चौयारी हुई उन्हनि शिकार कंदे हिकिड़े शहज़ादो जेको हिकिड़े जोगी जे सामी जे रूप में हिननि खे मिले थो, उन्हनि सां सुबुह मूमल राणे जे पहिरें बैतनि में सामी सिजवड़ा ऐं जहिड़ी लाली सिज जी, त अहिड़ी तरह उहा रौनक वणक जेका राणे जी आहे हिन जी आहे सामी जी आहे, उन सां ॻाल्हि कंदे जॾहिं मूमल जा किसा ॿुधाए थो त उन में चए थो त उन टिकसाट में काक ते सिर्फ़ु अंदरि त मां कोन वञी सघियुसि सभु कुझु लुटायसि, पर वरी मूं हिकिड़ी झलक मूमल जे हुस्न जी ॾिठी आहे त मुंहिंजो ही हाल थियो आहे। त गुजर घणा घाया पाणा लॻुसि घाव, रांधड़ राणे मुलाव लॻुसि कान कबार में। त घणा हुन घाए छॾिया। पोइ जॾहिं हमीर सूमरो पंहिंजे 3 वज़ीरनि सां गॾु उते वञनि था काक ते, त असांखे हिकु ॿियो किरदारु बि साम्हूं अचे थो, उहो आहे मूमल जी ख़ासि बानी नातिर जो, जेका ईंदड़ शहज़ादनि खे या महिमाननि खे भलेकार चवंदी हुई ऐं पंहिंजे उन रिथ तहत उन्हनि खे जेको समूह ॾींदी हुई ऐं उहे ई हुननि खे उन काक जे तुलसुम में उलझाए करे पाण बचाए निकिरंदी हुई ऐं इहे शहज़ादा लुटिजी फुरिजी ऐं वापसि वेंदा। उहा नातिर आहे जंहिंजी मूमल जे हिन मरण खां पोइ हिते ताईं अचण खां पोइ जॾहिं मूमल वारो किसो ख़तमु थिए थो त हे गलाप वारे तरफ़ लॾे वञे थी ऐं उते जेको सो हैबत जेको आहे उन सां शादी थिए थी उनजी, ऐं मोखी जो किरदारु वरी असांखे साम्हूं अचे थो जेको यमन कल्याण में असांखे मोखी मतारा जे हवाले सां मिले थो, त उहा मोखी हिन नातिर जी धीउ हुई। त हिन हवाले सां जॾहिं ॻाल्हि था कयूं त मूमल उहो अज़ीम किरदारु आहे ऐं लतीफ़ साईं मूमल जे हुस्न खे एतिरो त मथे चाढ़े बयानु कयो आहे ऐं एतिरो हुन जे किरदार में हुस्न जी सूंह जी ॻाल्हि कई आहे जो उन किरदार खे जेकॾहिं एॾो हसीन करे पेश न कजे हा त पोइ जेको क्लाइमेक्स खां पोइ क्राइसिस जेको थिए थो या डाउनफॉल जेको थिए थो उहो हिननि खे जेको सो मूमल हमदर्दी पैदा न करे सघे हा। त फुलनि खे हिन सुर में या मूमल जे किरदार में असांखे ॿ ॻाल्हियूं अजीब मिलनि थियूं त मूमल जी शौरी सतह जेका आहे पंहिंजे वर चूंडण लाइ पंहिंजे जीवन साथी चूंडण लाइ त हू लखनि मां हिकु राणे खे पसंदि करे थी, हुनखे मयार मर्द लाइ मुक़ररु कया आहिनि ऐं ऐलान करे थी जेको काक जे 61 मां बची करे मूं ते पुॼंदो त हीउ हुन सां शादी कंदी। त हमीर सूमरो ऐं हुन जा 3 दोस्त राणो ऐं सीनड़ो धमाचाणी ऐं ॾोर भट्टी जॾहिं काक पुॼनि था त नातिर जेका ख़ासि बानी आहे मूमल जी उहा हिननि खे भलेकार करे थी ऐं चणा ऐं सुट हिन ॾाढो रखे थी त हू चणा पाण खाइनि था ऐं सुट जेको फलोरण लॻनि था, पर राणो हुन सुट खे कटे घोड़े जो बुखारो ठाहे थो, चणा बि घोड़े खे खाराए छॾे थो। त हिन 4 दोस्तनि में हितां राणे जो रवैयो जेको सो हिकिड़ो बदिलिजे थो। वरी इहो ई जॾहिं ॿियो ॾींहुं थिए थो त हिननि खे नातिर जेको सो हलवो आणे ॾिए थी त उहे बाक़ी दोस्त खाइण लॻनि था त राणो उहो बि इहो चई वापसि करे थो त हीउ ज़नानो खाधो आहे। त मतिलबु चइजे त राणे जो रुख सोच किरदार या हुनजी जेका मर्दानगी आहे हुनजी जेका शख़्सियत आहे उहा हिकिड़े अलॻि किरदार जी मालिक आहे। त जॾहिं हिननि खे अंदरि सॾु थिए थो पहिरियों हमीर वञे थो, थोरे वक़्त में हू हिसजी हुन माहौल खां वापसि अचे थो, बाक़ी 2 दोस्त बि वञनि था उहे हिसजी वापसि अचनि था। आख़िर राणे जो वारो अचे थो त राणो जॾहिं अंदरि दाख़िल थिए थो त इहो माहौल ॾिसी करे हू नातिर खे क़ाबू करे थो ऐं नातिर घणो हुन खां
जेको भॼन जी नटाइण जी कोशिशि करे थी। बहरहाल काफ़ी जेको माहौल खे तय करे अॻिते पुॼे थो ऐं हिकु जाइ ते नातर हिन जे घोड़े खे थैलो ॾेई पाण जेको सो लिकी गाइब थी वञे त साम्हूं हिकिड़ो तुलसी तलाउ नज़र अचे थो। त राणे जेको पोयों माहौल ॾिठो जानवरनि जो आवाज़ ऐं जेके इहे नंढियूं वॾियूं शयूं हुयूं जेके डोजाइण जे हवाले सां ख़ौफ़ जे हवाले सां त उनखे पस मंज़र में रखंदे हिन इहो गुमान कयो त हीउ बि पाणी जो तलाउ न आहे पर इहो बि हिकिड़ो जादू जो नमूनो हूंदो। त फिक्र सां फिटी कई सोढे सोपारी हिन सोपारी उछली त उहो जेको सो फर्श ते शीशे वांगुरु फर्श हुन ते तिरकंदी रही त हिन महसूसु कयो त जेको सो पाणी न आहे त घोड़ो हितां पार करे अॻिते वञे थो त हिकिड़ी मंज़िल अचे थी जिते 7 हिकु जहिड़ा खटेला पिया आहिनि ऐं उन्हनि ते जेके से मथां हंधि छा पिया आहिनि त राणो हिते वेही जॾहिं सोचे थो त 7 खटेला हिकु जहिड़ा आहिनि त हिते जेका माम हूंदी हिकु खटेले खे जॾहिं हिन पंहिंजे डांग सां या लठ सां जेको सो थोरो खड़कायो या थोरो गौर ॾिनो उन्हनि जे हंध ते त उहो कचे सुटर जेको आणियल हो त उहो हेठि वञी किरियो खूह में। जॾहिं हिन जाती पाए ॾिठो त हुन खूह में हेठो मोतमार हथियार हुया जेको माण्हू किरे थो हुननि में ॾेतरा थी वञे। पर आख़िर इहे उन्हनि खटेलनि वारे रम्ज़ खे बि राणो सम्झी वञी आख़िरी खट ते वेहे थो जेका साबित खट हुई। हितां पोइ वरी जॾहिं मंज़िल ते इस्तेकानाबी सां पुॼे थो त मूमल इहो सॼो लकाउ ॾिसे थी पई ऐं अंदरि में मूमल ॼण त पंहिंजे लेवल ते हार खाई चुकी आहे त राणो ई उहे मुड़ुस माण्हू आहे जेके मूं मयार मुक़ररु कया आहिनि पंहिंजे वर चूंडण जा पंहिंजे जीवन साथी चूंडण जा उहे गुण हिन में नज़र अचनि था। त आख़िरकार राणे खे आख़िर महलात में अंदरि सॼो वञे थो त उते 7 ई भेनरूं मूमल सां गॾु जेके साॻे लिबास में साॻे माहौल में बीहनि थियूं त उते बि राणे लाइ वरी आज़माइश हिकिड़ी थिए थी। पर थोरे वक़्त में ई राणो सम्झी वञे थो जो ख़ुशबू जे करे भौर मूमल जे मथां जेको सो घुमे थो त उन खे ॾिसी करे हू मूमल में वञी हथु विझे थो। अहिड़ी तरह हू राणो मूमल माणे वठे थो। सो ॿिनि साथी असां हिते नंढी साई वठंदासीं, असां सां गॾु रहिजो। ढोले ढकी आहियां हुयसि उघाड़ी अॻु, ढोले ढकी आहियां हुयसि उघाड़ी अॻु, ॾेई दाड़ी लिख ककर कयईं काक जो। सो ॿिनि साथियो हिकु दफ़ो ॿियो भलेकार ॻाल्हि पे कईसीं मूमल राणे जे किसे जी त मां हींअर बि मूमल जी उन फिटल माड़ी जे आसारनि ते मौजूदु आहियां ऐं मूमल मारण खां पोइ राणो जॾहिं ॿाहिरि दोस्तनि सां मिले थो मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं त राणे खे उते ई क़ैद कयो वियो या राणो मूमल खां मोकल वठी अमरकोट वापसि आयो त हमीर सुमरे हालांकि सालो बि भेड़ियो बि होसि हुनजो पर तंहिंजे बावजूद बि हुनखे जेको क़ैद में रखी ऐं मूमल सां मिलणु न पे ॾिनो वियो। ऐं पोइ जॾहिं हिनखे वरी कुझु वॾनि चङनि मुड़ुसनि जे विच में अचण जे करे मोहलत मिली, आज़ादी मिली त वरी राति जो चोरी चोरी कंहिं सुठे नस्ल जे ऊठ ते चढ़ी काक जेको सो मूमल सां मिलणु वेंदो हो जेको हितां अमरकोट खां जेका ॾिसंदासीं त जैसलमेर वेझो पवे थो ऐं उन जे भरिसां 7 कोहनि ते जेको सो लोडाणो हुयो पर हुनखे काक नदी जेका सा उहा पार करणी पवंदी हुई ऐं जॾहिं हे रातो राति मोटंदो हो त कुझु अरसे खां पोइ उन्हनि खे शक थियो त राणो मूमल सां काक या लोडाणे मिलणु वञे थो त वरी उनजी उञाण बि मिलिया जेके हुनजे वारनि मां पाणी पे ॻड़ियो हुनजी वारी जेका ॻाढ़ी हुई ऐं पाणी बि ॻाढ़ो सोरो हो त उन हवाले सां राणे जी इन ॻाल्हि ज़ाहिर थियण खां पोइ हिनखे वरी क़ैद में रखियो वियो। होॾो मूमल इन फिराक में हुई ऐं काफ़ी अरसो क़ैद में रहण खां पोइ राणे जी भेण जेका हमीर जी घरवारी हुई उन जी मिंथ नेड़ ते राणे खे जेका सा माफ़ी मिली। हाणे हिनखे मिलण में झलपल न हुई पर मूमल एॾे विछोड़े खां पोइ पाण पुरभाइण लाइ राति जो सूमल खे पंहिंजी भेण खे मर्दाणो वेस पाराए उन सां गॾु सुम्हंदी हुई त इहो ई राणो जॾहिं हिकु राति ते पहुतो त मूमल खे मर्दाणे वेस में जेका सूमल हुई उन सां सुतल ॾिठई ऐं पंहिंजो पाण राणो उनखे मर्द सम्झी
जेको सो कटरजी करे लकोण सिरांदियूं रखी मूमल जो मोटियो ऐं मूमल जॾहिं सुबुह जो जाॻी त उहा राणे जी लकोण जेका निशानी ॾिसी पोइ पछताइण लॻी त उन हवाले सां देवता साईं जो हुई जे न हुई त बि राणो रंज रखी वियो हुई जे न हुई त बि राणो रंज रखी वियो छो जो असांखे ख़बर आहे लतीफ़ साईं खे ख़बर आहे त मूमल ॾोहारी न हुई पर राणे हुनखे जंहिं हाल में ॾिठो त उहो आम तौर ते इहो ई गुमान या शक करे वियो हुई जे न हुई त बि राणो रंज रखी वियो मारियसि इन मामरे जीअं सभु कंहिं ॻाल्हि सुई कारां साण कोई वियो निहोड़े निंड में त जॾहिं राणे इन गैरत में अची करे मूमल खे इहो ॾोहाग ॾेई दाग ॾेई कारप जो ऐं हमेशह लाइ रुसी हिते जेको सो वापसि अमरकोट अचे थो ऐं अमरकोट खां सूफ़ी जेको शरीफ़ जो रोड आहे उन तरफ़ रोड ते सूफ़ी शरीफ़ जेका दरगाह सादिक फ़क़ीर जी उन जे सॾ पंध ते राणे जो भेड़ो सजे थो जेको ॾाढो हिकु दौर में राणे जो ॻोठ बि हुयो ऐं इन तारीख़ी ॼाण असांखे मिलनि था त सीनड़ घमाचाणी ऐं पंहिंजो ॾोर भटीजा बि पंहिंजो राज जो ॻोठ हुयो त उते बि असांखे जेको सो ॿ भेड़ा मिलनि था हिकिड़ो राणे जो भेड़ो आहे ऐं ॿियो उते भेड़ो सॾ पंध ते आहे जेको मूमल जे ॾाघ चढ़ण वारो माग सजे थो छो जो उहो राणे खां जॾहिं हिला वसीला हलाए नाकाम रही परचण सरचण में हुन खां त पोइ हुन ॾाघ चढ़ण जो फ़ैसिलो कयो त उहो बि सॾ पंध ते उते भेड़ो आहे त उते बि असां हलंदासीं त ॻाल्हि पे कईसीं त हुई जे न हुई त राणो रंज रखी वियो त राणो इन में कटजी करे आयो ऐं उन फिराक में मूमल कई न्यापा कया कई कासिद मोकिलिया कई सनिया मोकिलिया पर राणो कटजी वियो त उहो वापसि न मोटियो त पोइ आख़िरकार मूमल इहो फ़ैसिलो कयो त मां राणे खे जेको सो परचाइण लाइ निकिरंदुसि ऐं पोइ पंहिंजो वेस बदिलाए वापारी जो रूप अख़्तियार करे किन लिखत जोगी जो वेस अख़्तियार करे उतां निकिरे थी ऐं अमरकोट खां 2 किलोमीटर खनि कुनरी वारे रोड ते ही माड़ी जेका मूमल जी माड़ी सजे थी ही उहो माग आहे जिते मूमल जेको सो अची तरसी हुई ऐं हिते पंहिंजो वरी नए सिर रहाइश अख़्तियार कई ऐं हिते रही करे वरी राणे सां राह रस्म रखियईं दोस्ती रखियईं हुनजी वेझड़ाई माणी ऐं हुन सां चौपड़ रांदि खेॾंदी हुई ऐं इहो सभु कुझु हिन माग तां वेही करे मूमल जेके से राणे सां नए सिर पर ॻुझे नमूने पंहिंजी सुञाणप ज़ाहिर न कंदे हुन सां तालुकात जोड़ण जी कोशिशि कई हुनजो मिज़ाज हुनजी सोच हुनजी नियत ऐं परखण जी कोशिशि कई पंहिंजो पाण मुतलिक़ हुनजो छा सोच नज़रियो हुयो या हुनखे हू छा पियो सम्झी अञा ताईं आया मूमल जे लाइ अञा हुनजे दिलि में मोहबत हुई या न हुई या अञा बि हुनखे उहा गैरत जेको शक जे बुनियाद ते हो रुसी कावड़जी आयो उहा हुई या न हुई इन सॼे माहौल खे परखण लाइ मूमल हिन बाग तां हिन माड़ी तां फिटल आसार हिते मां वेठो आहियां हिते रहण दौरान ऐं राणे सां जेको सो राह रस्म रखी जॾहिं मूमल हुनखे परचाइण में नाकाम वञे थी राणे खे त पोइ बाग ते चढ़ण जो फ़ैसिलो करे थी ऐं उहो बाग राणे जे भेड़े जे भरिसां ई ॿियो भेड़ो सजे थो मूमल जे ॾाघ चढ़ण जो ऐं ॾाघ चढ़ण महिल जॾहिं राणे खे ख़बर पवे थी त राणो बि उन कैफ़ियत में अचे थो जो हिकु तरफ़ गैरत आहे जेका हुनखे माफ़ करण लाइ तयारु कोन्हे ऐं ॿिए तरफ़ मोहबत आहे जेका हुनखे इहे सड़ंदो बर्दाश्त नथी करे सघे त आख़िरकार उहो बि पुठीरो उन दाग़ में जेको सो दाख़िल थी पाण साड़े छॾे थो त हीउ बाग इन हवाले सां निहायत अहमियत वारो आहे ऐं हिन सुर जे हवाले सां जाग्राफी तारीख़ जी निस्बत सां असांजी तहक़ीक़ अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तमामु जेका असां कमज़ोर आहे ऐं मफ़रूज़नि ते ऐं घर वेठे जेके सिधू जे ॻाल्हियुनि ते थी आहे त असां इन मूमल राणे जे किसे खे असां सूमरनि जो दौरु करे छॾींदा आहियूं जॾहिं की इहो हमीर सूमरनि जो आख़िरी बादशाह सिर्फ़ु हिकु नंढड़े परगिणे अमरकोट इलाइक़े जो बादशाह हुयो बाक़ी सिंध ते जेके से समा क़ाबिज़ हुया ही 1400 जो दौर आहे 1400 खां अॻिते जो जेको 30 साल खनि हिन हमीर सूमरे पंहिंजो बादशाही कई त बाक़ी सिंध ते समा क़ाबिज़ हुया त ही नंढड़ो बादशाह हुयो ऐं आख़िरी बादशाह हो सूमरनि जो इहे असांखे तारीख़ी टाणा ऐं वक़्त जाग्राफी जे हवाले सां बि महसूसु करणु घुरिजनि त ही उहो दौर सूमरनि जो दौर न आहे बल्कि समनि जो दौर आहे 1350 में सूमरनि जो दौर उसीली तौर ते सिंध जी हाकिमियत जे हवाले सां ख़तमु थी चुको हो
ही इलाइक़ी बादशाह है हमीर सिंह। ऐं जीअं असां मुग़ल दौर जो ज़वाल ॾिसंदा आहियूं त पोयनि शहज़ादनि या पोयनि बादशाहनि जी आयाशनि ऐं अहिड़ियुनि गैर अख़लाक़ी हरकतुनि जे करे हुन जो ज़वाल थियो। ऐं इहे असां उमवी ख़ानदान जी जॾहिं ज़वाल ॾिसूं था उहो बि असांखे इहे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करे अहिड़ा ई कारण हुया जंहिंजे करे ज़वाल थियो। त उमर सूमरो हिन जा इहे टई दोस्त जेके काक जे हवाले सां हींअर ॻणियासीं ऐं उन्हनि जा इहे किरकार जेके हुया उन हवाले सां सूमरनि जो इहो आख़िरी बादशाह हमीर सिंह हिन अमरकोट में बादशाही कंदो हो। ही उन दौर सां यानी 1400 यानी 15वीं सदी सां तालुक़ रखे थो। 1400 खां पोइ जो किसो आहे। ऐं पोइ इन हमीर सूमरे खां हमीर सिंह सोढे जेको सो वरी अमरकोट जी हाकिमियत फुरी ऐं उन खां पोइ सोढा हिते जेके से हाकिम थी रहिया। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हितां जो लोकल लिखियो पढ़ियो माण्हू या अॼुकल्ह सकाफ़त खाते हुकूमत जी तरफ़ां जेके से डिस्ट्रिक्ट कल्चर कमेटीज़ ठाहियूं वयूं आहिनि उन्हनि खे फंडिंग थिए थी। उते नाले वारा जेके से अदीब ॾाहा जेके से उन्हनि में मेंबर शामिल कया विया आहिनि। पर हींअर ताईं असां जेका हिन अमरकोट में मुख़्तलिफ़ माडनि ते घुमंदे असां जिन जिन माडनि जी सूरत हाल ॾिठी आहे त उते उन्हनि जी वजूद या उन्हनि जी ख़िदमत या उन्हनि जो को किरदारु नज़र नथो अचे। ऐं हिन माड़ी जे आसपास फिटल आसारनि जे आसपास मां ॾिसां थो त ॻोठड़ा घर ॿधजंदा पिया वञनि, सरकारी ऐं गैर सरकारी जेके इमारतूं ठहंदियूं पियूं वञनि। ऐं इहे मुमकिन आहे त को 5-8 साल खां पोइ ही भेड़ो या मुमल जी माड़ी जो ही ओञाण जेको आहे उहो बि असांखे ॾिसण लाइ न मिले। तंहिं करे अञा वक़्तु रहियो कोन्हे त अखियूं पटियूं असां पंहिंजा तारीख़ी माग सकाफ़ती माग जेके सूरह किरदारनि सूरमियुनि सां सलाहियल आहिनि जंहिंजी मार्फत लतीफ़ साईं असांखे फ़िक्र ॾिनो आहे। जेके लतीफ़ साईं जे पंधि पेचरनि जे मागनि मां हिकु अहम मुख्य माग आहिनि उन्हनि खे असां संभालियूं ऐं उनजी अहमियत खे जेको सो असां महसूसु कयूं। त इन हवाले सां लतीफ़ साईं जा पंध पेचरनि जी प्रोग्राम जी ॻाल्हि जॾहिं कयूं था त जॾहिं साईं हिन जूअ में आयो हूंदो हिकु कच्छ सां साईं तमामु वॾो तालुक़ु रहियो आहे, अच वञ रही आहे, घणा भेरा सफ़र कया अथनि ज़िंदगी जा 22 साल मुसलसल सफ़र। उन्हनि सफ़रनि मां घणे क़दुरु सफ़र जेके साईं थर जे इलाइक़े जा कच्छ जे इलाइक़े जा कया आहिनि त हिन जूअ में घुमंदे साईं खे जिथे अमरकोट जो पुराणो शहर दरबारनि सोढनि राजपूतनि सूमर जी हुकूमती दौर जा जेके किसा कहाणियूं मिलियूं उते साईं खे क्लासिकल नीम क्लासिकल तारीख़ी नीम तारीख़ी जेके इश्किया दास्तान बि हुनखे नज़र आया। ऐं उन्हनि दास्ताननि जी हुन जेका अॻु पोइ तारीख़ ऐं माग मकान भेटिया उन्हनि जो तजियो कयो मुशाहिदो कयो ऐं पोइ उन्हनि खे अलामती तौर ते रसाले में उन्हनि किरदारनि जी मार्फत पंहिंजो फ़िक्र पेश कयो। जेको असां लाइ हिकु तरफ़ औरत जे गुणनि जी ॻाल्हि आहे त ॿियो तरफ़ मर्द जी गैरत जी तक़ाज़ा आहे जेका असां वटि अॼुकल्ह कारोकारी जो वबा हिकिड़ी फैलिजी वई आहे त हिकु नाक़िस दकियानूसी क़बाइली क़दुरनि खे असां रस्म रवाज जो नालो ॾेई कूड़ी अनाए गैरत जो नालो ॾेई वेठा आहियूं। उन जाइ ते वक़्त जो वज़ीर ऐं मुमल खे कहिड़े हाल में ॾिसे थो ऐं हू हुनखे जेको सो छॾे अचे थो त मोहबत गैरत जी मतिलबु आहे साफ़। इन जो मतिलबु इहो न आहे त उन अॻिले माण्हू खे जेको सो ज़िंदगी खसे वठिजे त असां इन्हनि दकियानूसी क़बाइली रवाजनि खां पाण छॾायूं ऐं साईं जे अहिड़नि किरदारनि मां असांखे सबक़ु हासिलु करणु घुरिजे। सो ॿिए साथियो असां हिते नंढी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ असां ॿिए माग ते यानी राणे जो भेड़ो जिते मुमल हितां वेही हुन सां मिलण वेंदी हुई जेका राह रस्म रखी हुई उते हलंदासीं ऐं उतां ई जेको सॾ पंध ते मुमल जो ॾाघ चढ़ण वारो माग आहे उते बि जेको तव्हां सां असां वीचार मंझंदासीं। जीअं लतीफ़ सितारा अर्शत सेज सजायो मोहब्बत मानो अल्लाह मोहब्बत मानो
केॾां कायां करो चिटराणो चौधार, केॾां कायां करो चिटराणो चौधार, मंझि का ककोरी मंझि बाग बहार, कान्हे ॿी तंवार थियो मिड़ई मेंदो। सो ॿियल साथियो, हिकु दफ़ो ॿीहर भलेकार। जीअं असां साई ते वञण खां अॻु ॿुधायो तव्हांखे त असां राणे जे भेड़े ते तव्हां सां वरी वीचार वंडींदासीं त हींअर अमरकोट शहर खां तक़रीबन 20 किलो सूफ़ी सादिक फ़क़ीर जी दरगाह खां 1 किलोमीटर खनि पहिरीं ऐं रोड जे जॾहिं अमरकोट वेंदासीं खाॿे पासे 1/2 किलोमीटर खनि बि न थींदो सड़खनि पंध जे ते ही हिकिड़ो असांखे फिटल दड़ो मिले थो जेको राणे मेंदरे जे नाले सां मनसूब कयो थो वञे। भरिसां हिते बंगलाणी बरोचन जो ॻोठ बि आहे ऐं मुंहिंजे साम्हूं फैक्ट्री आहे जेका सॾनि था माण्हू, पर असुल में इहो गवर्नमेंट तरफ़ां डेयरी फार्म आहे, अञा ताईं वीरान आहे। ॻाल्हि इहा आहे त राणे जो भेड़ो 20 किलोमीटर अमरकोट शहर खां पासीरो ऐं राणो मेंदरो सोढनि मां हुयो ऐं सोढनि हिन एरिया ते हिन इलाइक़े ते थर जे हिन घटि वारे हवाले सां लतीफ़ सिंह सोढे खे घाटी बि सॼियो आहे मुमल जे वातां। त ही वज़ीर जेके साईं हिन जा हमीर जा हुया, उन सां गॾु राणो मेंदरो ऐं सिनड़ो धमाचाणी ऐं ॾोर भट्टी, त उहे पंहिंजे पंहिंजे ज़ात या पंहिंजे पंहिंजे क़बीले जा चङा मुड़ुस हुया जेको पंहिंजो राज रखंदा। जीअं अॼु बि असां वटि सिंध में के बिरादरियूं आहिनि जिन खे पंहिंजा राज आहिनि, उहे सरदार सॾजनि था या वॾेरा सॾजनि था, ॻोठ जा चङा मुड़ुस सॾजनि था। त ईअं ई राणे जो जेको सो भेड़ो आहे ऐं हिते असांखे मालूम थियो आहे त हींअर 2-3 एकड़ में आहे, पर कंहिं दौर में हिन खां वधीक अञा वसी एराज़ी ते हो। त लॻे थो त हीउ नरगो राणे जो भेड़ो या कोट या महल चइजे, पर साॻे वक़्तु आसपास हुनजी राजधानी या हुनजी वज़ारत जे हवाले सां या चङमुड़सी या पंहिंजे ज़ात जे हवाले सां जेका हुनजी हैसियत हुई उन हवाले सां हिते ॻोठ बि ॿधल हूंदो, पर वक़्त ऐं हालतुनि जे हवाले सां उहे शयूं बेसारजी वियूं हुन। हींअर असांखे रुॻो मिटी जा ढेर नज़र था अचनि ऐं वरी बि उहा ई साॻी ॻाल्हि आहे त एॾा अज़ीम किरदार, महान किरदार जिन में लतीफ़ साईं के गुण ॾिठा, तॾहिं उन्हनि खे पंहिंजी शाइरी में सूरमे तौरु पेश कयो ऐं तारीख़ में वरी उहो कंहिं हाकिम जो वज़ीर थी रहियो हुजे ऐं असां उन जो को बि ओहियाण, को बि तारीख़ी माग ऐं का बि निशानी संभाले न सघूं, त इहा असांजे लाइ हिकिड़ो ॿुॾण जो मक़ाम आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त ग़ुलाम क़ौमूं जॾहिं आज पहले व्याखोड़ींदियूं आहिनि त पंहिंजा तारीख़ी किरदार, पंहिंजो तारीख़ी सूरमा, पंहिंजो तारीख़ी निशानियूं, पंहिंजी सकाफ़त तमदुन जे हवाले सां, पंहिंजी जाग्राफी जे हवाले सां उन्हनि मागनि खे, उन्हनि शयुनि खे यादि कंदा आहिनि। न त ही किरदार लतीफ़ साईं खां बि एतिरो दौर अॻु जा आहिनि जीअं असां खां लतीफ़ साईं अॻु आहे ऐं लतीफ़ साईं तंहिं दौर में इहे ओहियाण अञा बहितर हालत में ॾिठा हूंदा। ऐं लतीफ़ साईं जहिड़ो शऊरी माण्हू जॾहिं पंध पेचरनि ते निकिरे थो, 22 साल सफ़र करे थो ज़िंदगी जा, त उहे सफ़र फुज़ूल न हूंदा, बेकार न हूंदा, बेमक़सद न हूंदा। ऐं मां चवंदो आहियां त उहे हिकिड़ा जागरताई सहकारी क़िस्म जा दौरा हुआ, शऊरी क़िस्म जा दौरा हुआ, माण्हुनि में अवेयरनेस ॾियण जा दौरा हुया। ऐं इहो अज़ीम माण्हू पंहिंजी क़ौम जे उन सकाफ़ती ऐं तमदुनी तारीख़ी ओहियाणनि मागनि, जाग्राफी जे हवाले सां उन्हनि मागनि खे पंहिंजी शाइरी में महफ़ूज़ कयो, त उन में उहा अहमियत हुई हुनजे शऊर जी, जंहिं असांखे अहिड़ा तारीख़ी किरदार महफ़ूज़ करे ॾिना। अॼु असां लतीफ़ साईं जे रिसाले में मौजूदु बेतनि में उन्हनि लफ़्ज़नि, उन्हनि सिटरुनि खे ओहियाण तौरु सम्झी, पंहिंजो सूंहो सम्झी, उहे पंधई पेचरा खणी कंहिं माग खे मुश्किल सां ॻोल्हे लहूं था। ऐं हालत इहा आहे त लोकल माण्हू, हितां जा मक़ामी माण्हू जेके आहिनि, उन्हनि खे बि एतिरी जेका सा हितां जी ॼाण कान्हे का। त चवण जो मक़सदु इहो त लतीफ़ साईं न रुॻो शाइर आहे, न रुॻो मुफ़क़िर आहे, न रुॻो हिकिड़े क़िस्म जो सूफ़ी आहे, न हिकिड़े क़िस्म जो अलहलो दरवेश आहे, पर हुन 20 साल जा जेके सफ़र कया आहिनि, सैरो सफ़र कया आहिनि, त उहे माग, उहे पंध, उहे पेचरा, उहे वाटूं, उहे दग, ऐं उन्हनि दगुनि में जी मार्फत जेका हुन असांखे लॉट ॾिनी आहे, त उहो रिसालो साईं जो आहे, जेको हिकिड़ो तारीख़ी असां लाइ डॉक्यूमेंट आहे। दुनिया जे हवाले सां जेकॾहिं असां वटि ॾेखारण लाइ का शइ आहे
त सवाइ मुहिन जे दड़े जे ऐं लतीफ़ साईं जे रिसाले जे ॿी का अहिड़ी शइ नाहे जेका असां पंहिंजी सिंधी क़ौम हुअण जे नाते पंहिंजो तारीख़ी असासो या हिकु तारीख़ी सुञाणप जेका आहे उहा कराए सघूं। त लतीफ़ साईं जा उहे पंध पेचरा इन मक़सद सां हुया त सिंधी क़ौम जी सिंध धरती जी जाग्राफी तारीख़ ऐं उन्हनि खितनि जी ॿोली मुहावरनि लहजनि ऐं उते जे रहंदड़ माण्हुनि जे उसूलनि क़दरुनि खे समाजी रीतियुनि रस्मनि खे सोण साठ खे ख़ुशी जा हुजनि या गमी जा हुजनि त उन खे महफ़ूज़ करे इन्हनि किरदारनि जी मार्फत ऐं हीउ राणो उहो गैरतमंद गयूर किरदारु आहे जंहिं मुमल माणी एॾिन मुश्किलातुनि खां पोइ ऐं वरी ओतिरो ई हू जेको सो मोहबत में शिरकत जो इनकारी आहे जो जॾहिं सूमल सां हुनखे सुतल ॾिठईं त उतां हे कटिजी करे मुमल खां कावड़जी अचे थो ऐं पोइ हीउ माॻ आहे मुमल जे पंहिंजे राणे जो जिथां अॻे त साही खां पहिरीं जिथे असां बीठा हुआसीं मुमल जी उहा फिटल माड़ी त उतां खां हैसी ताईं मुमल राणे सां रूपोशी जी हालति में वेस बदिलाए करे ॿहरूप थी करे जेको राह रस्म रखियो जेका उथवे रखी जेका वेझड़ाई रखी त उहा बि इन खे परचाइण लाइ हुई ऐं मुमल जहिड़े किरदार खे ऐं हेॾो बादशाही घराणे जी औरत ऐं उन जो हिन वरी बादशाही घराणे जे वज़ीर जे हवाले सां हुनजे अचु वञु उन हवाले सां हीअ माॻ इंतिहाई अहम आहे त हिते राणे ऐं मुमल जूं उहे रिहाणियूं थियूं हूंदियूं चौपड़ रांदियूं थियूं हूंदियूं ऐं हिते ई रुसामा परचाव थिया हूंदा हिते उहे घड़ियूं घारियूं वियूं हूंदियूं उन्हनि अज़ीम किरदारनि जो त इन हवाले सां हीअ माॻ निहायत अहम आहे। वरी बि मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त हिन कहाणी सां मुमल राणो जे दास्तान सां मुमल जी फिटल माड़ी अलॻि ॻाल्हि आहे राणे जो भेड़ो अलॻि ॻाल्हि आहे जंहिंखे राणे जो कोट चइजे राणे जो ॻोठु चइजे राणे जी राजधानी चइजे या हुनजे रहण जी जाइ चइजे ईअं मीरपुर माथियल वारो माॻ जेको अलॻि आहे मुमल जे हवाले सां ऐं काक जेके सलमीर में जेको मुमल जो असुल काक आहे लुडाणो उहो अलॻि ॻाल्हि आहे त हिननि में असांखे मुंझणु न घुरिजे ऐं इहे ॻाल्हियूं इहे ॻोठूं जेके इहे रमज़ूं आहिनि इहे सुलझणु घुरिजनि ऐं उन्हनि किरदारनि खे वधीक चिटो कंदियूं अहिड़े हवाले सां हीअ जेके साईं जा पंध पेचरा आहिनि असां उन्हनि माॻनि रस्ते ते निकिताऊं जीअं तव्हांखे उहे रिसाले में ऐं तारीख़ जाग्राफी जे हवाले सां जेके उञाणनि उहे तव्हांखे ॾेखारे सघूं। अलाह ओरे छॾियाऊं पराहे पंध पिया बेनाम सुपरी अञा के ॿिया वाकींदे विया सादिक बदी संदरा। सुबील साथियो हींअर मां सूफ़ी सादिक फ़क़ीर जे दरगाह जे स्थान में बीठो आहियां ऐं हिन बुज़ुर्ग जी अंदरि जेका मज़ार में असां बेत ॾिठा मुख़्तलिफ़ दीवारुनि ते त सुर ॾहर सुर राणो ऐं सुर बिहागुड़ो उन जा बेत हुया ऐं बेतनि जी पढ़णी ते लतीफ़ साईं जे फ़िक्र जो ॿोली जो ऐं फनी सिटरा जो असर बि असांखे वाज़े नज़र अचे थो ऐं उन जो सबबु इहो आहे त हे को साईं जे विसाल खां पोइ एॾो परे जो मामिलो न आहे। तहक़ीक़ में तारीख़ी किताबनि में ॻाल्हि अचे थी त लतीफ़ साईं जे विसाल यानी 1752 खां पोइ 5 साल पोइ सादिक फ़क़ीर पैदा थिया ऐं 40 साल जी उमिरि ताईं डॉक्टर बलोच साहिबु पंहिंजे रिसाले में लिखे थो त सादिक फ़क़ीर अरॾाई वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं पोइ 45 साल जी 40 साल जी उमिरि खां पोइ हिन जो फ़क़ीरी ॾे लाड़ो थियो ऐं पोइ शाइरी बि शुरू कयईं ऐं लतीफ़ साईं जे विसाल खां पोइ 5 साल पैदा थियणु ऐं 40 साल ताईं अरॾाई जी ज़िंदगी गुज़ारणु माना 45 साल जो इहो वक़फ़ो थिए थो साईं जे पंहिंजे रिसाले ऐं पंहिंजे विसाल ऐं हिन जे शाइर थियण में। त हिते को ज़मानो हुयो जॾहिं
सुर केदारो जा कुझु बेत हिते ॻाया वेंदा हुआ, जीअं शाह अब्दुल लतीफ़ हालनि वारे पासे ते बि ॻाया वेंदा आहिनि ऐं कुझु ॿियनि मज़ारनि ते बि ॻाया वेंदा आहिनि। त ईअं सुर केदारो जा बेत हिते बि ॻाया वेंदा हुआ। ऐं पोइ डॉक्टर बलोच ऐं कुझु ॿियनि मुहक़क़नि साईं जे लतीफ़ साईं जे सुर केदारो ते इहो शक ॾेखारियो, गुमान ॾेखारियो त इहे केदारे जा कुझु बेत जेके आहिनि से सादिक फ़क़ीर जा आहिनि ऐं कुझु ॿियनि जे खाते में रखणु लॻा। त उन हवाले सां तहक़ीक़ वरी असां हिन अंदाज़ सां उन रुख़ खे ॾिठो त मैथमेटिकली जेका अंगनि अखरनि वारी ॻाल्हि आहे त जेकॾहिं सादिक फ़क़ीर साईं जे विसाल खां 5 साल पोइ पैदा थिए थो ऐं 40 साल अरड़ाई जी ज़िंदगी गुज़ारे थो, त माना साईं जे विसाल खां पोइ 45 साल पोइ का शाइरी कई हूंदई, भल पोइ पहिरियों बेत ई हुन केदारो जो ई चयो हुजे, पर इन 45 साल खां अॻु वारे अरसे में मौजूदु लिखियल कलमी नुस्ख़नि में जेकॾहिं सुर केदारो जा बेत मिलनि था त पोइ उहे सादिक फ़क़ीर जा नथा थी सघनि। त इहो डॉक्टर बलोच जेको घर वेठे हिकिड़ो गैर तहक़ीक़ी रवैयो अख़्तियार कयो लतीफ़ साईं जे सुर केदारो ते, त उहा ग़लति ॻाल्हि हुई। ऐं हिन जी उमिरि जे अंग अखरनि में ऐं विछोटी में जेको साईं जे विसाल खां हिन जे शाइर थियण ते जो वक़्तु लॻे थो, उन खां अॻु जे मौजूदु कलमी नुस्ख़नि में सुर केदारो मौजूदु आहे। बाक़ी इहा यकीन दहानी आहे, यकीन सां ॻाल्हि चई सघिजे थी त सुर केदारो जा बेत सादिक फ़क़ीर जी दरगाह जे सहन में सूमार ते ॻाया वेंदा हुआ। पोइ घणे अरसे ते ॻाइजण खां पोइ जंहिं दरगाह ते जेको कलाम ॻायो वेंदो आहे त उहो कलाम उन बुज़ुर्ग सां जेको सो मनसूब कयो वेंदो आहे, पर तहक़ीक़ जा पेरा जेकॾहिं खणबा, अंग अखर साल वग़ैरह मिलाइबा त उहा ॻाल्हि चिटी थी वेंदी त कहिड़ो कलाम कंहिंजो आहे ऐं कहिड़ो कलाम कंहिंजो आहे। सो ॿिली साथियो, असांजे अॼोकी रिहाण जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं नए माॻ ते लतीफ़ साईं जे पंध पेचरनि जो पीछो कंदे वरी का नई वाट, नओं दग ऐं उन ते ॿरंदड़ का लाट फ़िक्री तौर ते अव्हां सभिनी सां जेका असां वीचार में आणींदासीं। जे लतीफ़ जे लतीफ़ लाट।